वालेकुम आवाज़ न्यूज़ तक गॾाऊं आहियां संझा सैयद। आऊं आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं हेडलाइंस तरफ़। वज़ीर आज़म इमरान खान की सदारत हेठ अमन अमान बाबत इजलास। बलूचिस्तान जो वॾो वज़ीर जाम कमाल, गवर्नर, डिप्टी स्पीकर कासिम सूरी, वफ़ाक़ी वज़ीर अली ज़ैदी, जुल्फ़ी बुखारी ऐं ॿियनि जी शिरकत। इमरान खान के मच साने बाबत ब्रीफिंग ॾिनी वेंदी। मच में दहशतगर्दनि हथां क़त्ल थियल 11 पोरेतनि जा लाश कोयटा में दफ़नाया विया। कोयटा जे दरगाह वली असर में जनाज़ नमाज़ बाद लाशनि जी हज़ार टाउन कब्रिस्तान में तदफ़ीन। पोरेतनि जे जनाज़ नमाज़ में वफ़ाक़ी ऐं सूबाई वज़ीरनि सोधो वॾे अंग में माण्हुनि जी शिरकत। नून लीग की नायब सदर मरियम नवाज़ की सदारत हेठ नून लीग की पार्लिमानी बोर्ड जो इजलास। मरियम औरंगज़ेब, शाहिद खकान अब्बासी, एहसन इकबाल ऐं ॿिया शरीक इजलास में सेनेट चूंडुनि समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते वीचारियो वेंदो। कराची के साइट वारे इलाइक़े में फैक्ट्री के लॻियल बाहि ते ज़ाब्तो अची वियो। बाहि वाक़े में 10 पोरेत सड़ी ज़ख़्मी, अस्पताल मुंतक़िल। मुल्क में कोरोना वायरस जा हाना जारी। कोरोना वायरस वधीक 40 ॼणनि जूं हयातियूं गिड़काए वियो। फौतनि जो अंग वधी 10,598 ताईं पहुतो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2007 नवां केस ज़ाहिर। मुल्क में कोरोना मुतासिरनि जो अंग वधी 4,99,598 थी वियो। दादू जी सिविल अस्पताल में डॉक्टरनि जी मुबैना गफ़लत सबब नौजवान के फोत थियण वारो मामलो। केस में नामज़द 3 डॉक्टरनि जी 1 लख रुपयनि एवज़ ज़मानत मंज़ूर। अदालत डॉक्टर नियाज़ चनो, अतीक जावरी ऐं आसिफ मलकानी की ज़मानत मंज़ूर कई। अदालत केस की ॿुधणी 24 जनवरी ताईं मुलतवी करे छॾी। सिविल अस्पताल में डॉक्टरनि जी मुबैना गफ़लत सबब जावेद पवड़ फोत थियो हो। नसीराबाद में रूरल हेल्थ सेंटर ते सेशन जज जो छापो। अमले में थरथलो मची वियो। सेशन जज के छापे दौरान एमएस समेत 6 डॉक्टर ऐं ॿियो अमलो गैर हाज़िर। डॉक्टर ऐं अमले की गैर हाज़िरी हुजण ते जज पारां कावड़ जो इज़हार। सेशन जज हाज़िरी रजिस्टर की फोटोकॉपी पाण सां गॾु खणी वियो। सेशन जज चवे थो एमएस समेत डॉक्टर ऐं अमले ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। मेड़ वेझो ॻोठ रज़ा मोहम्मद डेरो मां ॻोठाणे जा 3 ॿार अगवा। अणॼातल कार सवार मर्द ऐं औरतूं ॿारनि खे अगवा करे विया। आवाज़ टीवी ॿारनि जे अगवा जा CCTV फुटेज हथ करे वरिता। लखी गुलाम शाह बेजो ॻोठ करीमदाद जलबाणी वासी बजणा लाहौर में रोड हादसे में फौत। हादसे में मोहम्मद सिद्दीक जलबाणी ऐं मोहम्मद सालिम जलबाणी फौत। नसीराबाद में इंडस हाईवे ते कार ऐं गॾा गाॾी में टक्कर, 8 ॼणा ज़ख़्मी, अस्पताल मुंतक़िल। खेरपुर वेझो ॻोठ कादिर बख्श मेतलो जो रहवासी गुज़िरियल ॾींहं खां गुम। साबिर अली ॻोठ खां खेरपुर वञी रहियो हो त गुम थी वियो। वारसनि जो चवणु आहे त साबिर जो मोबाइल फ़ोन बंदि आहे। शक आहे त खेसि अगवा कयो वियो आहे।